कराची मां खे अहम ख़बर ॾींदा हलूं जिथे नालन तां कब्ज़ा ख़त्म कराइण लाइ ऑपरेशन जारी आहे। 45 दुकान ड्राहे पट कया विया आहिनि। ऑपरेशन जी शुरूआत नॉर्थ नाज़िमाबाद कैफे प्यारा होटल गुजर नाले खां कई पई वञे। इलाइक़े वासियनि एहतजाज कयो आहे, रोड ब्लॉक कए पुलिस जी वरी नफ़री पहुतल आहे। ऑपरेशन दौरान नालन जे ॿिन्हिनि पासनि खां 3 फुट कब्ज़ा ख़त्म कराया वेंदा। हिकु भेरो ॿीहर मां ॿुधायूं त कराची में नालन तां कब्ज़ा ख़त्म कराइण लाइ ऑपरेशन हिकु भेरो ॿीहर शुरू कयो वियो आहे। इन हवाले से वधिक तफ़सील ॿुधाइण लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे धरती टीवी जो रिपोर्टर इसहाक सरकी। जी इसहाक, हिकु भेरो ॿीहर अपडेट कंदा हलो। जी बिल्कुल फराद, ॾिसो कराची में जेके गुज़िरियल बारिश में उन हवाले से जेकी कराची की मौजूदा सूरत हालात उन हवाले से जेको सिंध हुकूमत आहे वो नए टू एक्शन वठी छॾियो आहे। जॾहिं त मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेके नाले ते क़ाइम जेके जॻहियूं हुई जेके दुकान हुआ जेके शेड लॻल हुआ उन्हनि जे ख़िलाफ़ जेको ऑपरेशन जो आगाज़ आहे वो थी चुको आहे। जॾहिं त ऑपरेशन जो आगाज़ आहे जेको वो नॉर्थ नाज़िमाबाद कैफे प्याला होटल के भरसा जेको गुजर नालो है तमाम वॾो उते शुरू कयो आहे। जॾहिं त पहिरें मरहले में जेको आहे जेके उते मौजूद दुकान आहिनि शेड आहिनि जंहिं जॻहियुनि ते जेके रिहायशी घर ठहियल आहिनि उन्हनि में जेके माण्हू मौजूद न आहिनि त उन्हनि खे जेको आहे ढाहियो पियो वञे। ॿिए मरहल में जेको आहे जिन जिथे जेको नालनि जे मथो घर ठहियल आहिनि त उन्हनि जी जो उते जेके माण्हू रहियल आहिनि उन्हनि खे ॿी जॻह ॾेई करे उन्हनि खे ढाहियो वेंदो। जॾहिं त ऑपरेशन जे दौरान जेको आहे नालनि जे ॿिन्ही तरफ़ को जेको आहे जेके जॻहियूं उन्हनि खे ढाहियो वेंदो। जॾहिं त 3 फुट जा जेके तजावुज़ जा जेके ख़त्म करण जा फ़ैसिला आहिनि उन्हनि जे हवाले सां जेको फुट आहे उहो बि 3 फुट जे दौरान कयो वेंदो। अगरि ऑपरेशन जी ॻाल्हि कजे त ऑपरेशन जेको आहे उहो गुजर नालो नॉर्थ नाज़िमाबाद को शुरू कयो आहे जेको कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जारी रहंदो। जॾहिं त ऑपरेशन जे दौरान जेको असिस्टेंट कमिश्नर जेको आहे असलान सिद्दीकी उहो मौजूद आहे। उनजी निगरानी में जेको ऑपरेशन हिन वक़्तु जेको आहे जारी आहे। 45 को वधीक जेके घर आहिनि उहे ठाहिया विया आहिनि। अगरि इन खां पहिरियों जी ॻाल्हि कजे त जेके उतां जा इलाइक़े वासी हुया उन्हनि जेको जेके रहवासी उते वेठल आहिनि उन्हनि खे मुतबादिल जॻह ॾियण जे हवाले सां हुकूमती के नुमाइंदे राब्तो कयो आहे या इंतज़ामिया के माण्हू जी का ॻाल्हि ॿोल थी सघी आहे? बिल्कुल, ॾिसो असिस्टेंट कमिश्नर अरसलान सिद्दीकी वाक़े वारे हंध ते मौजूद है। उन्हनि सां असांजी ॻाल्हि ॿोल थी त उन्हनि जो इहो चवणु आहे त जेके उते माण्हू मौजूद आहिनि जिन्हनि जा जेके घर ठहियल आहिनि नाले जे मथो त उन्हनि खे पहिरियों मुतबादिल जॻह ॾिनी वेंदी। उनखां पोइ जेके उन्हनि जेके गैर कानूनी घर ठाहिया आहिनि त उहे हेवी मशीननि जे ज़रिए ठाहिया वेंदा ऐं 3 फुट जेको आहे उन्हनि में जेको आहे गैप बि ॾिनो वेंदो त उन्हनि खे मुतबादिल जेकी जॻह उहा ॾिनी वेंदी। अगरि उनखां पहिरियां जीअं ऑपरेशन शुरू थियण वारो त उतां जे इलाइक़े वासियुनि जो एहतजाज बि भरपूर ॾिसण में आयो साम्हूं। तंहिंखां पोइ वाक़े वारे हंध ते SSP उहो जंहिं जेको आहे उतां जे इलाइक़े वासियुनि सां ॻाल्हि ॿोल कई, एहतजाज ख़त्म करायो ऐं उनखां पहिरियां जेका ट्रैफिक बि हुई उहा बि ब्लॉक थियल हुई त ट्रैफिक पुलिस एहलकार बि पहुता। तंहिंखां पोइ जॾहिं उहो एहतजाज ख़त्म थियो त ट्रैफिक पुलिस एहलकारनि जेको रोड खोलाए करे जेकी ट्रैफिक जी रवानी आहे उहा शुरू कराई त हिन टाइम जेको ऑपरेशन आहे उहो जारी आहे। 45 खां वधीक जेके घर आहिनि उहे ढाहिया विया आहिनि ऐं दुकान जेके शेड आहिनि उहे बि ढाहिया पिया वञनि ऐं जेके उते कंटेनर मौजूद आहिनि या जेके डंपर मौजूद आहिनि उन्हनि जे ज़रिए जेको उतां जो गंद किचिरो आहे या जेको हिन में मलबो ढाहियो वियो आहे उन्हनि खे बि जेको हैवी मशीननि जे ज़रिए ऐं जेके उते कंटेनर मौजूद आहिनि या डंपर मौजूद आहिनि उनको खणी करे सोराबकोट जी तरफ़ जेको मलबो छर पियो वञे ऐं जेकी हिन टाइम ऑपरेशन आहे उहा बाक़ाइदा शुरू थी चुकी आहे। जॾहिं त ऑपरेशन में जेको अमलो कमु थो करे त उन्हनि जी प्रोटेक्शन जे लाइ पुलिस ऐं रेंजर्स जी उते नफ़री मौजूद आहे। ऑपरेशन जेको आहे हिन टाइम जारी आहे। अगरि रोडनि जी ॻाल्हि कजे त रोडनि जेके आहिनि उहे मुकमल तौर ते खोलिया विया आहिनि ऐं जेको एहतजाज जो उहो बि सुबुह ॾिसण में आयो जेको हिन वक़्तु ख़त्म थी चुको आहे ऐं जेको ऑपरेशन आहे उहो हिन टाइम जारी आहे। जी इसहाक अपडेट करण लाइ मुंहिंजी महिरबानी।